दोस्तों इंसान पंहिंजे ताक़त जे उरूज ते जॾहिं हूंदो आहे, उन वटि पैसो हूंदो आहे, उन वटि सीट हूंदी आहे, खणी चऊं त उन वटि जवानी बि हूंदी आहे, उहो कंहिंखे नाहे भाईंदो। पर अलाह पाक अहिड़नि शख़्सनि खे बि मटायो आहे, उन्हनि खे चेंज करे छॾियो अथई। दुनिया उन्हनि खां इबरत पे हासिलु कयो, उहे दुनिया जे लाइ हिकिड़ा वॾा सबक़ थी विया। हिकु अहिड़ो ई मौज़ू जेको ज़माने में चोरियूं कंदो हो, डाका हणंदो हुयो, धाड़ा हणंदो हुयो, माण्हू माण्हूअ सां अगरि कुल्हो टकराइजी थो वञे उनखे फेराए मुंहं में चंबो हणंदो हो, कंहिंखे बि पाण जहिड़ो भाईंदो न हो। सोनियूं मुंडियूं, सोना लाकेट, बाज़ार खां का शइ ख़रीद करणु त उनजे लाइ सफ़ा आसानी हुई। पैसो खुटण जो त उन वटि को नालो ई न हूंदो हो, ऐं उहो ज़िंदगी में सदाईं पराए झुगनि में, पराए इज़तुनि में हथ, पराए दीवारनि में खाटरूं, ग़रीब मिसकीन जेके कमाए अचनि राति जो अघु वठी उन्हनि खां सभु कुझु सामान खसे कुटे उन्हनि खे घर मोकिले छॾे। अलाह पाक अहिड़नि इंसाननि खे बि चेंज कयो आहे। हिकिड़ो नौजवान हुयो, उहो चोरियूं कंदो हो, धाड़ा बि हणंदो हुयो, वॾो दादागीर हुयो, ॾाढो मुड़ुसु हो, कंहिंखे भाईंदो न हो, चवंदो हो त ॼण हिन ज़माने में मूं जहिड़ो केरु कोन्हे। वॾी मस्ती हूंदी हुअसि। पैसो खोटियो, हण कंहिंजी मेंह कढी, 5 रुपया अची विया, सुबुह जो वरी टाइट, बोस्की कपिड़ा पाईंदो हो, हीरनि ते टोपी पाईंदो हुयो, सोना लाकेट पाईंदो हो, मुंडियूं पाईंदो हो, ऐं जल्दी जल्दी में मोटर साइकिलूं चेंज कंदो हुयो। मतिलबु वॾो हिकिड़ो पाण में रौनक ऐं रोब रखंदो हुयो। ॻोठ में जीअं आम शादी थींदी आहे कंहिंजी, त अमूमन ईअं थींदो आहे जो घोटे था जॾहिं वनवाह विहारे ईंदा आहिनि त पोइ घोटेतनि जो शौक़ु हूंदो आहे त 2-3 ॾींहं सेहरा ॻारायूं, जेके नियाणियूं भेनरियूं माइटियाणियूं सभु घुरायूं त उहे सेहरा ॻाइनि, उहे ख़ुशियूं कनि। अहिड़ो ई हिकिड़ो माहौल थी वियो। हीअ बि उन रौशे ते हलियो वियो राति जो। उहो सेहरनि वारी राति ते वियो, उनखे हिकिड़ी औरत पसंदि आई, उनजे अॻियां दिलि हाराए वेठो, परेशान थी वियो, घर मोटी आयो, निंड नथी अचे, कंहिं कम सां दिलि नथी लॻे, दोस्त चवनि था अचु फलाणे ॾोह ते हलूं, चए थो दिलि नथी कढे, बाबा रोज़गार कीअं हलंदो, असांजो फुरूं धाड़ा न हणंदासीं त असांजो घर काॾों हलंदो। चवे पियो यार तव्हां छॾियो, तव्हांखे पंहिंजी लॻल आहे, मुंहिंजे दिलि में सुकून ई कोन्हे। हेॾे फिरां थो बि उन औरत जो चहिरो थो अचे, हेॾे फिरां थो बि उन औरत जो चहिरो थो अचे, मां परेशान थी वियो। आख़िर हिन उन माण्हुनि ॾे रिश्तो मोकिलण लाइ चयो, मां रिश्तो कंदुसि। हुन माण्हुनि जॾहिं ॻाल्हि ॿुधी त हुननि चयो त हीअ त चोर आहे, हिनखे छो रिश्तो ॾियूं। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, आख़िर हुननि चयोसि हीअ त बेज़ार थो करे असांखे, हीअ त कंहिं लाइक़ु ई कोन्हे, हिनखे असां पंहिंजी नियाणी जो रिश्तो ॾियूं। सुभाणे हिनखे बच्चा थींदा, हिन जा त पेर सदाईं खाट में आहिनि, कंहिं न कंहिं पुलिस जी गोली लॻंदसि, बच्चा यतीम थींदा, साॻी नियाणी असांजी दरपदर थींदी, असां वटि अची वेहंदी। बहरहाल हुन छोकिरे चयो त मां हर हाल में इन छोकिरीअ सां शादी कंदुमि। छोकिरीअ जे मालिकनि चयो त अगरि ॾोह छॾे हिकु नेक इंसानु थिए त असां इन बाबति पोइ सोचींदासीं। अची हिनखे नियापो ॾिनऊं त बाबा तोखे सभु ॾोह छॾणा पवंदा। हुन चयो अगरि मूंखे कोई शर्त विझे, काइनात छॾियो त मां काइनात छॾण लाइ तयारु आहियां। मुंहिंजी हिन सां मुहबत थी वई आहे, मूंखे दुनिया में ॿियो कुझु बि ॾिसण में नथो अचे, मुंहिंजे तरफ़ां हा आहे। माण्हुनि चयो त सोच यार, तूं ॾोह जो छॾींदे कंदे छा? हुन चयो कुझु बि कयां। हिन जो रिश्तो तइ थी वियो। हीअ ॾोहनि खां तौबा ताइब करे वेठो, हिन जी शादी थी, हिन पंहिंजो घरु वसायो। जेके बि 5 रुपया हुया त उहे विया खपंदा खपंदा खपंदा। चवंदा आहिनि त चोरनि जे घर में हॾनि जो ढेर, चोर ठाहे कुझु न सघंदो आहे। जे अगरि इतफ़ाक़ सां ठाहे बि वञे थो त पोयों नसुल हुनजो बुख मरंदो आहे। इहो ज़ाती मुशाहिदो बि आहे। छो जो दुनिया खे तकलीफ़ ॾेई असां पाण खे ऐं पंहिंजे बचनि खे सुखियो त करे सघूं था, पर इहा गारंटी कंहिंखे नथा ॾेई सघूं त हीअ दौलत असां वटि यको रहंदी। ज़मानो इन शइ जो गवाह आहे त जिन्हनि बि ॿियनि खे तकलीफ़ूं ॾेई मिल्कियत ठाही आहे, उन्हनि जा बच्चा हमेशह बुख ते रहिया आहिनि। बहरहाल हिन यार जो बि कारोबार कुझु न हुयो, शादी त थी, हाणे ही छा करे? हीउ वीचारो मज़ूरी करणु लॻो, हुते तो मज़ूरी करे, हुते तो मज़ूरी करे, हुते तो मज़ूरी करे, पर हिन खे ख़ौफ़ मां को मज़ूरी ते रखण लाइ तयारु न हो।
हिकु ॾींहुं कमु करे वरी ॿिए ॾींहं ते उन सेठ खे को ॿुधाए मज़दूर त भई असांजे इलाइक़े जो वॾो चोर आहे, हिन खे कीअं था मज़दूरी करायो, हीअ त सुभाणे सभु वरी खणी वेंदव। जिते वञे हिन जी रोज़ीअ सां को न को मसइलो, सुकून जी रोज़ी ते करे न पियो सघे। मोह मथे करे पंहिंजे रब खे चए थो, मुंहिंजा मौला जॾहिं दुनिया खे तकलीफ़ूं पियो ॾियां त हर रस्ता आसान हुया। अॼु मां जॾहिं सॼी दुनिया जा कमकार छॾे पंहिंजे मुहबत जे करे ऐं मुंहिंजा मौला मां तोखां ई हिन जी मुहबत घुरी, ॿ गिरह मानी बि नथो खाई सघां ऐं नथो कमाए सघां। बहरहाल हिन जूं मुश्किलातूं वयूं वधंदियूं, काफ़ी मुश्किलातूं हिन जूं वयूं वधंदियूं। हीअ आख़िर हिकिड़े ठेकेदार वटि वियो, उनजो तमामु वॾो हिकिड़ो कमु पियो हले, उन सां वञी मिलियो। ॾिठईं त छोकिरो त सुहिणो सेबतो आहे ऐं ईअं बि न पियो लॻे त कोई ग़रीब घराणे जो आहे। ठेकेदार हिन खे चयो तूं कमु कर। ठेकेदार जेको हो त हफ़्ते हफ़्ते ते ईंदो हो, ख़मीस ते जुमे जो मोकल हूंदो हो त ख़मीस ते सभिनी मज़दूरनि खे हिसाबु ॾेई जान छॾींदो हो। 2-3 हफ़्ता कमु करण खां पोइ जॾहिं ख़मीस ते ठेकेदार आयो, ॾिठईं त उहो छोकिरो कोन्हे। भाई छोकिरो का थिया, चईं 2-3 ॾींहं थिया त बिल्डिंग मां किरियो आहे, धकु लॻो अथसि, कमु करण जहिड़ो कोन्हे। पुछा कईं त किथे वेठो आहे, एड्रेस पुछा करे सिधो ठेकेदार हुनजे घर अची ॾिसे छा त जिन्हनि मज़दूरनि हिन खे ॿुधायो त हीउ चोर हुयो, वक़्त जो वॾो धाड़ेल हुयो, दादागीर हुयो, ॾाढो मुड़ुसु हुयो, त हिकिड़े साइड जे घर खे लोढ़ो लॻल, ॿिए साइड जो रिलियूं टंगियल, घर में हिकु निम जो वणु, कचो कमिरो ठहियलु। ॾाढो परेशान थियो, हुनखे नियापो मोकिलियईं। हुन पंहिंजा ॿार अंदरि कमरे में परदे में कया, हिन खे सॾु कराईं, उथी न पियो सघे। ॾिसी ठेकेदार ॾाढो परेशान थियो त छा मसइलो आहे तोसां? चईं साहिबु मां किरी पियो आहियां मथां। हुन चयोसि हल मुंहिंजी गाॾी में, मां गाॾी काए आयो आहियां, हल। हिन खे वठी वञी कंहिं सुठे डॉक्टर वटि वञी दाख़िल कराईं। 2-3 ॾींहं उते दाख़िल हुयो, हिन जो सुठो इलाजु थियो, घुमण फिरण जहिड़ो थियो। वरी हिन खे घर छॾियईं। जॾहिं घर आयो त ठेकेदार हिन खे चयो फ़लाणे इलाइक़े में मुंहिंजो हिकिड़ो कमु थो हले, उते हिकिड़ो सुठो घर बि ठहियलु आहे, तूं पंहिंजी फैमिली शिफ्ट करे उते वञी चौकीदारी बि कर। हिन खे ॾाढो राशन वाशन बि वठी ॾिनई ऐं हर वक़्तु वीचारो तकलीफ़ुनि में हुयो, रोअंदो हुयो। उते मुंहिंजा मौला मां सिधे रस्ते ते अची वियो आहियां, त मुंहिंजूं तकलीफ़ूं छो वधियूं आहिनि, मुंहिंजूं तकलीफ़ूं मौला ख़तमु कर। घरवारी हिन सां हर हाल में ख़ुशि हुई। उहा चए पई त मूंखे तो ते फ़ख़ुरु आहे जो तूं अहिड़ो गुनाहनि वारो हिकिड़ो रस्तो छॾे मुंहिंजे करे तूं हिकिड़ो नेक रस्तो खयो आहे। अलाह पाक तुंहिंजी मदद ज़रूरु कंदो, मां तोसां हर हाल में ख़ुशि आहियां। हीअ त खणी पुराणो कमिरो आहे, अगरि इहो कमिरो न हुजे, निम जो वण जो छांव हुजे न, मां पोइ बि तोसां ख़ुशि आहियां। हे मुतमैन हुयो त मुंहिंजी घरवारी मूंसां मुतमैन आहे, पर जहिड़ा हिन जा हालात हुया, अगरि ॿी का अहिड़ी औरत हुजे हा त शायदि हिन खे छॾे हली वञे हा। चयो हा त हिन निभागे वटि त कुझु आहे कोन्हे, त रहां छो। ठेकेदार हिन खे उते शिफ्ट करायो, उते हिन जो चौकीदार रखाईं, कमु त हले पियो। वरी चईंसि हाणे हे मोटर साइकिल थी वञी, कमु कर, घुम फिर, फलाणे साइड ते वञ, टीरे साइड ते वञ, मटीरे साइड ते वञ। 2-3 साल हिन सां कमु कई। आख़िर ठेकेदार कुराड़ो थियो। ठेकेदार हिन खे पंहिंजो पार्टनर कयो, सॼो पार्टनर, त तूं मुंहिंजो पार्टनर आहीं, जेके कम थींदा उन्हनि में जेका बि बचत थींदी अधु तूं खण, अधु मां खणां। हाणे हिन वटि कार बि अचणु लॻी, हिन खे सुठो घर बि थियणु लॻो, ॿार बच्चा सुठे स्कूल में पढ़णु लॻा। ऐं रोअंदो हो उहो, चवंदो त मुंहिंजा मौला बेशक सिधे रस्ते ते अचण सां इम्तिहान थींदा आहिनि, पर उन इम्तिहाननि मां कामयाबु करण वारो बि मालिक तूं आहीं। अॼु उहो माण्हू ठेकेदार आहे, सुठे लेवल ते ठेकेदार आहे ऐं सुठी रोज़ी करे थो ऐं अॼु बि पंहिंजे पुराणे माज़ीअ खे यादि करे अलाह खां माफ़ी घुरंदो आहे, तौबा कंदो आहे त मुंहिंजे तरफ़ां कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ हुई। मां रस्ते सां वेंदो हुअसि, को दुकानदार छिनकार थो ॾिए, पाणी हारे थो, मूंखे फेंगूं थियूं लॻनि त मां लड़ी वञी चंबा थो हणांसि। शहर में वञा पियो, कंहिंजो कुल्हो थो लॻे टकराइजो त वठी वारनि खां 2-3 ठौंशा थो हणांसि। मोटर साइकिल काए थो वञा पंप ते, सभिनी खां अॻु में चवां थो हिन में तेल विझ, लेन छॾे हो मुंहिंजी गाॾी में तेल विझंदा। हाणे चई सोचां थो त हे मूंखे तकड़ छाजी हुई, हीउ छो पियो कयां ईअं मां। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक जंहिंखे बदिलाइणु चाहे न, उनजे अॻियां देरि कोन्हे। बसि इंसान में हौसलो हुजणु खपे, इंसान जे सिधे रस्ते ते हलण जी नीयत हुजणु खपे। यकीन कयो इंसानु कामयाबु बि थींदो ऐं इंसानु सुठो बि थींदो। तव्हांजी नीयत अगरि भली हूंदी त अलाह पाक चाहींदो त हीउ ज़ाहिरी बुरा कमु करे थो,
पर हाणे हिनखे कंहिं अहिड़े रस्ते सां लाहियां जीअं हिननि जी दिलि उतां ख़राबु थिए, हीउ सिधो रस्तो वठे ऐं अमुन वारो रस्तो वठे, हिलाल जो रस्तो वठे, त उनखे कामयाबी मां ॾेई छॾियां। अलाह पाक इंसान खे आज़माए उनखे कामयाबु ज़रूरु कंदो आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।